नवाज न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नजर जनासी खास खबरों पे। ISI जो डीजी लेफ्टिनेंट जनरल फैज हमीद आला सतही वफद सां गॾु अफगानिस्तान जे गादी वारे शहर काबुल पहुतल। डीजी ISI लेफ्टिनेंट जनरल फैज हमीद जी अगवानी में पाकिस्तानी वफद जे तालिबान क़यादत सां मुलाकात, पाक अफगान सिक्योरिटी मामलनि, इक़्तिसादी, वापारी लाॻापन समेत अहम बितरफ़न लाॻापन ते ॻाल्हियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अपोजिशन लीडर शहबाज शरीफ विच में फोन ते राबितो। ॿिन्ही अॻवाननि विच में मुल्क जी मजमूई सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। इलेक्शन कमीशन जे मेंबरनि जी मुक़ररी वारे मामले ते बि ॻाल्हि ॿोल। इलेक्शन कमीशन सॼे मुल्क में 12 सितंबर ते थींदड़ कैंटोनमेंट बोर्ड जी चूंडुनि में फ़ौज मुक़रर करण वारी तहरीक इंसाफ जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त कैंटोनमेंट बोर्ड जी चूंडुनि लाइ फ़ौज लॻाइण जी ज़रूरत नाहे। कैंट बोर्ड जी चूंडुनि जी सिक्योरिटी लाइ बहितरीन इंतज़ाम करे चुका आहिनि। इलेक्शन कमीशन तहरीक इंसाफ खे फ़ैसिले बाबति लिखित में आगाह करे छॾियो। न्यूज़ नौजवाननि जो तशद्दुद ते लाश ठाहियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म सरदार अब्दुल कयूम नियाज़ी की मुलाकात। ISPR मौजूद मुलाकात में वायरल कश्मीर भारतीय अगराई जी सुञाणप नथी सघी आहे। आर्मी चीफ वज़ीर आज़म सरदार अब्दुल कयूम नियाज़ी खे उहिदो संभालण ते वाधायूं ॾिनियूं। आर्मी चीफ चवे थो पाक फ़ौज कश्मीरी कास ऐं कश्मीरी आवाम जी हिमायत जारी रखंदी। वज़ीर आज़म जी तकरीर जो मक़सद नाइलनि ते पर्दो विझण हो। PP आम माण्हुनि खे रोज़गार ॾिनो, ख़ान साहब खसे वरितो। वधंदड़ बेरोज़गारी, महांगाई खां पोइ वज़ीर आज़म खे दावाऊं नथियूं चढ़नि। इक़्तिदार में ईंदे सरकारी इदारनि मां कढियल मुलाज़िमनि खे बहाल कंदासीं। अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ जो बयान चवे थो नओं पाकिस्तान बटण दॿाइण या ग़रीबनि खे घुटा ॾियण सां नथो ठहे। बैंकिंग कोड मालियाती स्कैंडल में मुखालिफ दुरागवान शहबाज शरीफ और हमजा शहबाज की जमानत में 15 सितंबर ताईं वाट करे छॾी। बैंकिंग केस के जज FIA का केस फाइल घुरे वरितो। शहबाज शरीफ चवे थो मुझो रमज़ान शुगर मिल सां को बि वास्तो न आहे। असां केस दाख़िल करण जो सोचे रहिया आहियूं। शुगर मिल जो डायरेक्टर आहियां ऐं नई पघार खणा थो। मुल्क में कोरोना वायरस जा मामला जारी, वधीक 79 मरीज़ फौतन जो अंक 26,114 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3,980 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंक 11,75,558 थी वियो। सन भरिसां अली आबादी जाबलू इलाइक़े मां नौजवान जो तशद्दुद ते लाश हथायो। लाश मांझंद अस्पताल मुंतक़िल। पुलिस मौजूद नौजवान खे कंहिं दुश्मनी तहत मथे में वज़नी औज़ार सां हमलो करे क़त्ल कियो आहे। शिकारपुर पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में 2 गबरू नौजवाननि इमदाद मलिक ऐं अयास चोलियानी जे मारिजण वारो मामलो। नौजवान इमदाद मलिक जे वारसनि जो कंदकोट में इंडस हाईवे ते धरणो, रोड ब्लॉक, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त शिकारपुर पुलिस पूरो मुक़ाबलो ॼाण ऐं नौजवान इमदाद खे मारियो आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। कराची में बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 4 ॼणा फौत थी विया। मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो पानी भी तमाम परेशान। बरसात जो सिलसिलो 6 सितंबर ताईं। मेडिकल सेंटर ते नफ़सियाती मरीज़नि लाइ